निजात ऐं छुटकारे लाइ चार शयूं त माण्हू बचंदो न त न। ईमान, ॿियो अमल सालिह, टियों हक़ जी तलकीन, चौथों सब्र, तकलीफ़ुनि में सब्र। अॼु पहिरीं ॻाल्हि जेका आहे ईमान, जंहिंखां सवाइ माण्हू जो निजात न आहे। ईमान छा आहे? ईमान लफ़्ज़ अमुन खां वरितल आहे। अमुन माना मञणु, अमुन वारो थे, बेडरपो थे। अमुन माना बेडरपो थे। इस्लाम सलामती खां वरितल आहे। सलम माना मञणु, अमुन माना बेखौफ़ थियणु, बेडरपो थियणु। ईमान जी माना आहे, मतिलब आहे अल्लाह जे नालनि सिफ़ातुनि उनजे हुकुम अमर खे दिल सां मञणु, इहो आहे ईमान। ईमान जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो ईमान मुजमल, ॿियो ईमान मुफ़स्सल। नंढड़े ॿार खे क़ुरान शरीफ़ पढ़ाइण महिल उस्ताद पढ़ाईंदा आहिनि क़ाइदे महिल। ईमान मुजमल इजमाल खां तक मुख़्तसर, आमनतु बिल्लाहि कमा हुव बिअस्माई व सिफ़ातिही व क़बिलतु जमीअ अहकामी। मूं अल्लाह ते ईमान आंदो, उनजे नालनि ते, उनजे सिफ़तुनि ते, उनजे समूरनि अहकामनि खे दिल सां मञुमि, ज़बान सां इक़रार कयो। इहो आहे ईमान मुजमल। अल्लाह जा नाला, अल्लाह जी सिफ़तूं, अल्लाह रज़ाक आहे, अल्लाह रहीमा मेहरबाना, ख़ालिका मालिका, कुल शइ क़दीर आहे। ॿियो ईमान मुफ़स्सल, तफ़सीली, आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आख़िर वल क़द्रि ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअस बादल मौत। तफ़सीली ईमान 6 शयुनि जो नालो आहे। ईमान आंदो मूं अल्लाह ते, उनजे फ़रिश्तनि ते, उनजे किताबनि ते, उनजे रसूलनि ते, आख़िर जे ॾींहं ते, चङो बुरी भली तक़दीर ते। वो तक़दीर चङी आई ऐं या बुरी आई, इहा सभु अल्लाह जे तरफ़ां, इंसान जे हथ में कोन्हे। अल्लाह ते ईमान आणणु मतिलबु छा आहे त हर हिकु शइ अल्लाह मंझां सम्झणु, अल्लाह वटां सम्झणु, ॿिए खे न। अल्लाह जी अज़मत दिलि में विहारणु त असांजो ख़ालिक़ उहो आहे, जीअं वणेसि तीअं करे, माण्हू न आहे। व रब्बुक यख़्लुक़ु मा यशाअ व यख़्तार, रब तुंहिंजो पैदा करे थो जेको चाहे, जेको वणे, जेको रब जे पसंदि में आहे। मन चाही न थींदी, रब चाही थींदी, पंहिंजी मर्ज़ी न हलंदी। इहा रब जे हथ में, माण्हू जे हथ में आहे। इज़त ज़िल्लत मौत हयाती अल्लाह जे हथ में आहे, माण्हू जे हथ में न आहे। ॿियो जो चए त मूं ज़लील कयो मां, तो में वसी कोन्हे, तूं छा आहे। जीअं हिकिड़े फ़क़ीर खे ताक़तवर जाबिर माण्हू अॻे तव्हांखे ॿुधायो आहे, चंबो हंयसि, अल्लाह वारो, हुन चयो तो छा हयो, रब हयो, तुंहिंजे हथ में कोन्हे। चई धक मूं हयो त मैं, चईंदो रब हणायो। ॿियो जो ई हथ वराईंसि त हथु शल न हली सघे, ही छा थियो? चई मुंहिंजो रब मूंखां नाराज़ हो, हिकिड़ो चंबो हणाए यार मूंसां ठही वियो, तोखां वसी। हथ चे शल मूं न कयो अथमांइ त मां अल्लाह वारो आहियां, तो मूं तुंहिंजो चंबो हयो मूंखे, ॿियो उलारी पियो, पंहिंजी ताक़त पियो ॾेखारी, असर पंहिंजो पियो ॾेखारी त मुंहिंजी इहा बुज़ुर्गी शान आहे। जीअं असां कंदा आहियूं, असांजो हाल कमज़ोर आहे, मूं हीअं कयो, मूं हीअं कयो, असां सभु हीअं कंदा आहियूं। हिन जो अल्लाह सां तालुक़ु, जंहिंजो तंबो तो हयो न आहे, उन जे तरफ़ आहे। चे मूं हयो त मां ॿीहर जो आईंसि, चे तो में न आहे, तुंहिंजो हथ जो बीह वियो, शल थी वियो, त मुंहिंजो अल्लाह मूंखे हिकिड़ो चंबो हणाए मूंसां राज़ी थी वियो। तुंहिंजी ज़्यादती ॾाढ जे करे तोखां नाराज़ थी वियो, परचा वञी उनखे मुंहिंजे हथ में, त रब जे हथ में आहे सभु। हाणे बाबा छा आहे, फलाणे डॉक्टर उन इलाज, डॉक्टराणी उन इलाज कयो, ॿार ॼमियो, अल्लाह जे आहे, डॉक्टराणी जे हथ में न आहे। फलाणी दरगाह ते फलाणे वटि बाबा 1 पुट 2 पुट 5 पुट 7 पुट ॾेई छॾियईंसि, ॿुॾल बेड़ी तारे छॾियईंसि, ढकोसला अजया कूड़। अल्लाह से सूरत शूरा आयत नंबर 49-50 में फरमाए, या बुले मैं यशाउ इनासम व या बुले मैं यशाउ ज़ुकुर औ युज़म्मिजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअलु मैं यशाउ अकीमा। तर्जुमो नी पाण पढ़ो, सूरत शूरा आयत नंबर 49-50, सिपारो 25। फरमाए या बुले मैं यशाउ इनासा, रब जंहिंखे चाहे धी हुजे, बस ॿियो कुझु न।
हज़रत लूत अलैहिस्सलाम के रुगो न्याणियूं, अलाह जो पैगंबर हो पुट भी वठी सके पियो, रब न ॾिनसि, उन जी मर्ज़ी आहे। रुगो न्याणियूं हुअसि, माना रुगो न्याणियूं न अलाह जे पैगंबरनि खे हुयूं, असां बि उन ते रज़ा ते राज़ी आहियूं। जंहिंखे चाहे रुगो पुट ॾिए, न्याणी लाइ पियो सिके। हज़रत याकूब अलैहिस्सलाम के पहिरीं घरवारी मां 10 पुट, ॿी घरवारी मां 2 पुट, हज़रत यूसुफ ऐं हज़रत बिन्यामीन ॿी घरवारी, रुगो पुट ई पुट, न्याणियूं न ॾिएसि, हुनजी मर्ज़ी आहे, अलाह जो पैगंबर आहे, न ॾिएसि। ऐं जेकॾहिं चाहे त जोड़ा ॾिए, ज़ुकूर व इनासा, न्याणियूं पुट, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न्याणियूं पुट। ऐं जंहिं औरत खे चाहे संड करे छॾे, औलाद ॾियण जी सलाहियत ख़तम, डॉक्टर चवंदा, डॉक्टर चवंदी तुंहिंजी रिपोर्ट सभु क्लियर आहिनि, तो में सभु शइ थी सघे थी, पर अलाह नथो ॾिए। हज़रत बीबी आयशा खे औलाद जी सिक तड़प हुई, अलाह न ॾिनसि, रब जी मर्ज़ी आहे। हाणे जो चए फिलाणी दरगाह वारो पुट ॾींदो, फिलाणी वारो धीउ ॾींदो, फिलाणे वारो हीउ ॾींदो, हाणे या त क़ुरान सचो या इहे सच, ॿी ॻाल्हि त आहे कान। अदा क़ुरान मूं पढ़ी ॿुधायो, ॿी त मूं न पढ़ी। सूरत शूरा सिपारो 5 आयत नंबर 49 50, अलाह चए थो मुंहिंजी मर्ज़ी आहे, रुगो धीउ ॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, रुगो पुट ॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, ॿई ॾियांसि, मुंहिंजी मर्ज़ी आहे, कुझु बि ॾियां, दुनिया जा डॉक्टर वञी ॻोल्ह, कुझु न थींदुसि। या क़ुरान सचो या माण्हू सचो, ॻाल्हि त हिन में कुझु फ़र्क़ु आहे कोन, ॿी आहे रब जे वस में आहे, रब खां सभु कुझु सम्झण। हाणे माण्हू कसम क़ुरान जो अलाह जो खणंदई डिॼंदा ई, ॿिए जो अञा खणंदई डिॼंदा पिया, माना अलाह जी अञा अज़मत दिलि में वेठी कान्हे। हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिठो, हिकिड़ो माण्हू काबे जो कसम खणी पियो चए, वो बीठो काबे जे आगे, फरमाया हज़रत इब्न उमर समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मन हलफ बिगैरिल्लाह फक़द अशरक। हज़रत इब्न उमर फरमायो, मूं मदीने वारे मीर खां ॿुधो, फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अलाह खां सवा ॿिए जो कसम खणे इहो मुशरिक थियो, अलाह सां भाङे भाईवार कई, शरीक कई। कसम सिर्फ़ अलाह जो खणबो, न क़ुरान जो कसम खणबो, न मसीत जो कसम खणबो, न बच्चन जो कसम खणबो, न रोज़ी जो कसम खणबो, न अबे जो कसम खणबो, न अम्मा जो कसम खणबो। इहे जे ॿियनि जा कसम खयई त मुशरिक थियो हदीस जे मुक़ाबिल। हा माण्हू खणंदा आहिनि क़ुरान जो कसम, मसीत जो कसम, बच्चे जो कसम, रोज़ी ते बीठा रोज़ी जो कसम। अरे बाबा इहो खणणो ई कोन्हे, मना हुआ मदीने वारे मीर मना फरमायो, हर हिकु शइ अलाह थो ॼाणे, ॿियो को माण्हू नथो ॼाणे। मूं जेका आयत बि पढ़ी, इन्नल्लाह इंदहु इल्मु साअति व युनज़्ज़िलुल गैस व यअलमु मा फिल अरहाम व मा तदरी नफ्सुन माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्ज़िन तमूत इन्नल्लाह अलीमुन खबीर। अल्लाह से फरमाया 5 शयूं अलाह खां ॿियो ॼाणे ई कोन। फरमाए इन्नल्लाह इंदहु इल्मु साअत, अलाह वटा क़यामत जो क़यामत कॾहिं थी। अॻे मशहूर थी वियो बा जुमे छंछर जहिड़ी क़यामत थी, घणो वक़्तु आऊं बि नंढड़ो, तव्हां त वॾा आहियो मूंखां, जेके यादि हो माण्हुनि ज़िक्र अज़कार शुरू कया, हाणे रेडियो ते टीवियुनि ते हले पई छंछर ते क़यामत। अरे वाह, मदीने वारे मीर फरमाया क़यामत 10 मुहर्रम ते थींदी, जुमे जो ॾियारो हूंदो। हर 10 मुहर्रम बि न, हदीस में चए थो 10 मुहर्रम जुमे जो ॾियारो। हाणे जॾहिं हदीस में आहे जुमे जो ॾियारो, तव्हांखे टीवी रेडियो ते ॿुधव छंछर जो ॾियारो, तव्हां बि ज़िक्र अज़कार शुरू कयो, अकुल त इहो आहे। मीडिया सोशल मीडिया जा पुट बणिया, क़ुरान हदीस खां नावाकिफ़ बणिया, आवाज़ झंडे में इमाम हुसैन थो ॾिसे, हलाली खे नज़र ईंदो, हरामी खे न ईंदो। अॻे इहो बिगड़ो शो हलियो, हाणे जेको ॾिसे वाकई मूंखे नज़र पियो, जे नच वेच ते हरामी आहे, उहो वीचारो कुझु हली हली पियो अचे, नज़र त नथो अचे, नज़र मूंखे बि न पियो अचे, पर कयां छा, हाणे हरामी कीअं सॾायां। झंडे में इमाम हुसैन नज़र थो अचे, छंछर ॾींहुं क़यामत थी अचे, कूड़ ढकोसला माण्हू पिया हणंदा वतन। पोइ आस्ते आस्ते वरी यार इहे ॻाल्हियूं सभु ईअं हुयूं, छंछर गुज़री वियो क़यामत ख़तम, अब अचे न तव्हां हारी गोयो। फरमा इन्नल्लाह इंदहु इल्मु साअत, अल्लाह चए थो क़यामत जो ॾियारो अल्लाह वटि इल्मु आहे। क़यामत जूं निशानियूं ॿुधायूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भाई क़यामत कॾहिं वाक़ई थींदी अल्लाह वटि इल्मु आहे। ॿियो भाई युनज़्ज़िलुल गैस, मींहुं बला थो वसाए, हे जेके महकमे मौसमियात वारा इहो अंदाज़ो ॾसींदा, पोइ कॾहिं अंदाज़ो सही कॾहिं ग़लति। अब 23 खां 26 ताईं मींहुं वसंदो, असां हाणे कुझु कोन थियो 23 खां 26 ताईं, हे जुलाई गुज़री वई। अब 17 अरिड़हीं ते मींहुं थींदो ख़तरनाक, 13 खां शुरू थींदो, असां हाणे 17 अरिड़हीं ते कुझु कोन थियो। पोइ चइबो आहे सभिनी जैन ते मींहुं वसियो, असां नवाबशाह डिवीज़न वारनि अलाह नाराज़ आहे, नवाबशाह शहर तां अलाह नाराज़ आहे,
दादू बि वसियो, हैदराबाद बि वसियो, खैबर पख्तूनख्वा वसियो, पंजाब वसियो। अलाह जिथे वसाए रब जी मर्ज़ी आहे। माण्हू ए धुका हणंदा पोइ कॾहिं सही त कॾहिं ग़लति। फरमाई वयलम मा फिल अरहाम, औरत जे पेट में छा आहे, न्याणी आया पुट रब थो ॼाणे। ही जेके अल्ट्रासाउंड कंदा इहे बि चइनि 5 महीननि खां पोइ जॾहिं साह पए, पार्ट्स ऑफ बॉडी ठहनि, ॿार जा उज़वा ठहनि, पोइ था चवंदा हाणे ही धीउ आहे, ही पुट आहे। अब माई हामिल थी, तव्हां रिज़ल्ट ॾिसी हाणे ॾिस धीउ ॼमंदी आहे पुट, ख़बर ई कान्हे का। रब थो ॼाणे। 5-6 महीननि खां पोइ मुकमल जुज़ा बॉडी जा ठही विया, हाणे तव्हां इन मशीनुनि ज़रिए ॾिसो था। पहिरें महीने में ॾिसियो, ॿिए ॾिसियो, टें ॾिसियो, चौथे ॾिसियो, तव्हांखे सलाम कयो। तव्हांखे ख़बर ई कोन्हे, रब खे ॼाणे। वमा तदरी नफ्सुन माज़ा तक्सिबु गदा, माण्हू नथो ॼाणे सुभाणे मां छा कंदुसि। अब सुभाणे छा कंदासीं का ख़बर कान्हे का। अॼु खोड़ प्लान ठाही, हेॾे बींदुसि, हेॾे बींदुसि, ही बि कंदुसि, ही बि कंदुसि, हाणे त कुझु ई कोन्हे। रब खे ख़बर आहे सुभाणे छा कंदुसि। वमाज़ा तदरी नफ्सुन बि अई अर्ज़िन तमूत, इहो बि को नथो ॼाणे त कहिड़ी जाइ ते मरंदो। अब हितां जो आहे वियो घुमण नारायण कागान, उते ॿुॾी मरियो। पिंडी में वियो, थध में ॿुॾी मरियो। जेकबाद जो मुख्तियार कार मोगे तव्हांखे ॾसियो, कराची ॿारनि खे घुमाए, न्याणी 4 न्याणियूं हुअसि ऐं न्याणो बि गॾु, पोटड़ा ॾोहिटड़ा बि गॾु हुअसि। अची हुनजो हैदराबाद मोरो में जेको आहे एक्सीडेंट थियो, सॼी गाॾी में सभई मरी विया, 7 भाती गॾा, ही बची पियो। इन कुराड़े के जेको न्याणियुनि पुटनि, न्याणियूं ऐं ॾोहिटड़ा सभु वठियो पियो वियो, घुमाइण मोटियो पियो। केॾी ख़ुशी हूंदी बचननि खे घुमाइण पियो वियो, पर इहा ख़ुशी गमी में मातम में तब्दील थी वई। इहो ई मोरे खां जेकबाद पंहिंजे इन्हनि सभिनी मरहूमनि जा लाश खणी पहुतो, वठी त वियो घुमाइण। त मां पंहिंजूं न्याणियूं ॾोहिटड़ा न्याणियुनि खे घुमाईंदुसि, कराची क्लिफ्टन सभु शयूं घुमाई, पर मोरे खां पोइ उते जनाज़ा खणी किथे मरंदो। जेकबाद वियो, कराची न मो मोरे मो। अब हितां वियो अफगानिस्तान में, हितां वियो ॿाहिरि मुल्क वियो। असां वटि हिकिड़ी माई वेचारी वही पियल आहे, कहिड़े मुल्क वञिणो हुअसि, उन चई त हाणे हेतिरा कराची में भेणा राति उन वटि राति सुबुह जो कराची में फ्लैट ते चढ़ंदसि। उतां जो भत वारनि जी का फायरिंग थी, गोली मथे उॾामी, उतां हुनजे फ्लैट ते किरी, ही बि ॿाहिरि वेठी अची हिनखे लॻी मरी। जेके मुड़ुस ऐं पुट ते इंतज़ार में आ त असांजी बचा त अमा ईंदी, हाणे घुमी नवाब शाह वञा, नेशनलिटी उन्हनि जी उन मुल्क में ई, उहे सागाई खणी आया, माउ खे हिते दफ़नाए विया। किथे मरंदो, हुनजो मौत हो कराची लिखियल, त राति वञी रही उते ई उनजो जनाज़ो थियणो। किथे मरंदो कंहिंखे बि ख़बर कान्हे का, ऐं कहिड़ी जाइ ते मरंदो अलाह ॼाणींदड़ आहे। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त इहे 5 शयूं, क़यामत जो इल्मु, मींहुं केर थो वसाए या किथे वसंदो, ऐं मादीअ जे पेट में छा आहे, सुभाणे छा कंदो, कहिड़ी जाइ ते मरंदो। जेको चए थो इन्हनि मां आउं ॼाणां थो, त इहो क़ुरान जो इनकारी थी पियो, इहो क़ुरान जे हुक्म जो मुनकिर थियो। अलाह जो मूंखां सवाइ ॿिए खे इल्मु नाहे, ही चए मां ॼाणां थो, पोइ क़ुरान जो इनकारी थी पियो। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, जेको शख्स चवे त यालमुल गैब, जेको शख्स चवे मां मन हदस कन्नहु यालमुल गैब, जे मूंखे ख़बर आहे छा थींदो, सुभाणे छा थींदो, हे छा कंदो, वह कज़ब, उन कूड़ है। छो त अल्लाह फरमाए थो ला यालमुल गैब इल्लल्लाह, बुझ मूंखां सां ॿियो केरु ॼाणे ई नथो। बुझ जो इल्मु रब खे आहे। हिन भित खां पुठियां छा थो ॾिसां ख़बर ई कोन्हे, साम्हूं ॾिसूं था चऊं था। गैब जो इल्मु अल्लाह वटि आहे, गैब दान अल्लाह, ॿियो केरु आहे कोन। वइंदहु मफातिहुल गैब ला यालमुहा इल्लल्लाह, उन गैब जूं बुझ जा खज़ाना चाबियूं रब वटि आहिनि, अल्लाह खां सवाइ कोई ॼाणे ई नथो। जेको चए थो आउं ॼाणां थो, इहो कूड़ थो हणे, क़ुरान जे हुक्म जो इनकारी। अब ईमान छा आहे, अल्लाह खे मञणु, अल्लाह जे फ़रिश्तनि खे कीअं मञणु, फ़रिश्तनि खे ईअं मञणु त अल्लाह जी मख़लूक़ आहे, अल्लाह जे हुक्म जा ताबेदार। सूरत तहरीम में आहे ग़िलाज़ुन शिदादुन ला यअसूलुल्लाह मा अमरहु व यफ़अलून मा युमरु। हिकिड़ा सख़्त मज़बूत माण्हू आहिनि, मज़बूत क़िस्म जा आहिनि, जेके अल्लाह जे हुक्म जी नाफ़रमानी नथा कनि, रब जेको हुकुम करे हीअं थियनि था। फ़रिश्ता 4 वॾा, इज़राइल, मीकाइल, जिब्राइल, इसराफील। हिकिड़ो मींहुं वसाइण वारो, ॿियो इसराफील सूर फूकण वारो, ॿियो जिब्राइल जे वही आंदी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, ऐं चौथो इज़राइल जेको साहु कढे थो। इहे 4 वॾा, ॿिया त लातादाद आहिनि। इन्हनि खे अल्लाह जे हुक्म जा ताबेदार। हिकिड़ा जे ज़िक्र में जेके
रुकू में त रुकू में, सजदे में त सजदे में, इबादत में त इबादत में। ऐं अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे फ़रिश्तनि ते, अल्लाह जे किताबनि ते। आसमानी किताब 4 वॾा, तौरेत हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, ज़बूर हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते, कुरान शरीफ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। 100 सहीफ़ा, 4 वॾा किताब अल्लाह जे रसूलनि ते। हाणे इहे किताब कीअं, अॻियां किताब मनसूख आहिनि, हाणे कुरान शरीफ ते अमल कबो, ॿियनि ते न कबो। जीअं अॻे बादशाह जी हुकूमत हुई बाबा, असां 1980 वारा केर कानून चवे 40-50 वारा न हलंदा, अब उहे सही आहे उन वक़्तु। हाणे जेको हिकिड़ो पुराणो 5 रुपया खणी अचे पुराणे दौर वारा, उन वक़्तु हलनि पिया, हाणे कैंसिल आहिनि। हाणे उहा शरीयत उन्हनि लाइ हुई, असां लाइ सिर्फ़ु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी शरीयत हलंदी, क़ुरान हलंदो। ऐं अल्लाह जा रसूल, उन्हनि ते ईमान आणिबो। अल्लाह साईं जा जेके 313 रसूल ऐं 1,24,000 कमो पेश अंबिया आहिनि। रसूल चइबो आहे जेके नओं किताब नई शरीयत मिले, नबी चइबो आहे जेको अॻे रसूल जी ताबेदारी करे। हाणे उहे उन्हनि ते ईमान आण। वॾा पैगंबर रसूल कहिड़ा? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं असांजो मदीने वारो में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ईमान चाहे, अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे नबी फ़रिश्तनि ते, अल्लाह जे किताबनि ते, अल्लाह जे रसूलनि ते, ऐं क़यामत वारे ॾिहाड़े ते त मौत बरहक आहे, हिसाब किताब थींदो, माफ़ी न मिलंदी। इन्ही क़बर विच गिर त सही, ख़बरां पोसनि मर त सही। हिते त चईंदो आऊं फने खान आहियां, मुड़ुस माण्हू आहियां, पोइ ख़बर पवंदी, उते ख़बर पवंदी। ऐं हिसाब किताब जो ॾींहुं थींदो। ऐं तक़दीर ते, तक़दीर छा आहे? चङी बुरी जेका हदीस में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, 40 ॾींहं इंसान जेको माउ जे पेट में हूंदा, पहिरीं इहो गंदो कतरो 40 ॾींहं, पोइ रत जो दिग, पोइ वरी हिते हॾियूं चढ़ंदियूं। इन 4 महीननि खां पोइ अल्लाह जे फ़रिश्ते खे मोकिलियो, हाणे जो हिसाब किताब जंहिंजी रिज़्क़ केतिरो खाईंदो, इन जी ज़िंदगी मौत, सॼियूं ज़िंदगियूं जन्नती बणबो, जहन्नमी बणबो, सॼो लिखत थी वेंदी आहे 4 महीननि खां पोइ। हिनजी हाणे सवाल पैदा थियो, जॾहिं अॻे ई लिखियल आहे त जन्नती आहे, त पोइ हाणे नेक अमल छो करे? अॻे ई लिखियल आहे जहन्नमी आहे, त पोइ त करे ई बुरायूं न। अब इहो बि लिखियल आहे त हिनखे रिज़्क़ केतिरो मिलंदो, पोइ छो थो महिनत करे? असां वटि को छोकिरो जेकर न कमाए, पोइ छा चवंदासीं बा कमा न, अब रोज़ी त हिनजी लिखियल आहे, मुक़रर आहे। इते चवंदोसि कमा, महिनत कर, लछण सिख। जॾहिं ईअं ई चइबो त तक़दीर बि ईअं ई आहे, बुरी भली तक़दीर लिखियल आहे, पर नेकी कबी। जीअं रिज़्क लिखियल आहे, जेतिरो नसीब अथसि ओतिरो खाईंदो, पर उन लाइ लोचबो, महिनत कबी। बुरी भली तक़दीर अल्लाह जे तरफ़ां आहे। जेकॾहिं अल्लाह कंहिंखे चङाई जो इरादो करे, फरमाए यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ लहु इल्ला हु व इन युरिदक बिखैरिन फला राद्द लिफज़लिहि। जेकॾहिं अल्लाह से कंहिंखे तकलीफ़ ॾियण जो इरादो करे त दुनिया पूरी उन तकलीफ़ खे हटाए नथी सघे। अल्लाह कंहिंसां भलाई करे त पूरी दुनिया उन रब जे फज़ल खे रद्द करे नथी सघे। अब हाणे असां कॾहिं कॾहिं या खोड़ माण्हू ग़लति माण्हुनि खे ललकारींदा आहिनि, त ज़ुल्म पियो करी, उनजे वस में पुॼे इहो ज़ालिम जाबिर डिक्टेटर हिनखे ज़िंदा छॾे, वस कोन्हे को, मौत आया थी अल्लाह जे हथ में। अल्लाह जे तरफ़ां जेसिताईं ज़िंदगी मौत अल्लाह जे तरफ़ां आहे, मौत हयाती रब जे तरफ़ां आहे, बाने जे वस में ई कोन्हे, इख्तियार में ई कोन्हे। रब जे कॾहिं भलाई करे त को दुनिया उन सां बुराई नथो करे सघे। जेतिरी ज़िंदगी आहे ओतिरो रहंदो, पूरी दुनिया गॾिजी उनखे मारे सघे न मारे सघंदी। पूरी दुनिया हिकिड़े भले माण्हू खे बचाइण चाहे न बचाए सघंदी, छो त अल्लाह जे वस में। केतिरी कंहिंजी हयाती आहे, अवा डॉक्टर मारे छॾियो, फिलाणे खणनि हा तकिड़ो त बची वञे हा, न बचे हा, मौत मुक़रर, किथां बचंदो? इज़ा हलत तकादीर ज़लत तदाबीर। अरबी में हिकिड़ो जुमिलो आहे, जॾहिं तक़दीर गालिब थींदी आहे, कम सम्झ कम छॾे ईंदी आहे। अवा हिनखे सुई हणणी आहे, हाणे जेकॾहिं उन माण्हूअ जो मौत मुक़रर, सुई भली उन डॉक्टर जे खीसे में पई हुजे, यादि ई न ईंदसि त हणांसि। अड़े यार हिनजी ही सुई मूंखे यादि अचे हा त हणांसि, कंहिं तोखे विसारी। हमरा हूअ सभई अबा दवाऊं खाईंदो, सभु शयूं पाबंदी सां खाईंदो, वक़्तु पूरो अची वियो दवा विसरी वियसि। गॾु खणींदो घुमे पियो, हिते बि पई आहे, घर बि पई आहे, पर जॾहिं वक़्तु मुक़रर थी वियो, पूरो अची वियो, पोइ यादि ई न ईंदी। जॾहिं तक़दीर गालिब ईंदी आहे, उन महिल फ़ैसिला ख़तमु थिया, इंसान जो ज़हन कमु छॾे वेंदो, अबा मूंखां विसरी वई, मूंखे यादि अचे हा हीअं कयांसि हा, हीअं कयांसि हा। इहे सभु इहे विसारींदड़ ज़ात रब जी ही न। जॾहिं इन जो वक़्तु पूरो थी वियो, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं डेली आयतल कुर्सी पढ़ी सुम्ही,
को बि चोर न गिरंदो। हाणे जंहिं ॾींहुं घिरी पियो उन खां विसरी वई, वेसर थी पई तर आयतल कुर्सी जो कड़ो घर ते चाढ़े छॾी, आयतल कुर्सी पढ़े पूरो घर खे शुकारे छॾी। का सवाइ मौत जे, उहो चयो त अलाह जो हुकुम आहे, सवाइ मौत जे ॿी का बि शइ तकलीफ़ ॾींदड़ जे घर में दाख़िल न थींदी, ऐं जंहिं ॾींहुं तकलीफ़ ॾींदड़ हूंदी उन ॾींहुं विसरी वेंदसि। पर पढ़े त सही, अमल त करे, कोशिश त करे, उन क़ुरान जी बरकत त आहे न। नंढड़ो ॿार रोए थो, सूरत फलक ऐं नास पढ़ो, कुल औज़ बिरब्बिल फलक ऐं कुल औज़ बिरब्बिन नास पढ़ो, अलाह जी शिफ़ा ॾींदो। अलहम्द पढ़ी शुकारियोसि, पाणी पियारियोसि, अलहम्द जा छंडा हणोसि, सूरत फातिहा, शाफिया, काफिया, वाफिया, शफा वारी बाए, पूरी बाए, वफादार बाए, मुकम्मल क़ुरान शरीफ जो हुकुम बि हिन में सॼो हिन में ज़िक्र थियल आहे। हाणे पढ़ूं सही, असां रुगो मौलवी जे पुठियां फलाणो अची पढ़े, पाण बि त पढ़ोसि।